अस्सलाम सिंध इशू में असां सां गॾु एसी लाड़काणो शाहिदा परवीन गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त लाड़काणे में जेकी महांगाई आहे ऐं अवाम दाहूं पियो करे त तमामु घणी महांगाई थी वई आहे। जेके दुकानदार आहिनि उहे मुख़्तलिफ़ रेट्स जेको आहे उहो पंहिंजा मुक़ररु कया आहिनि अघ उन्हनि, ऐं जॾहिं त माण्हू जेको आहे जेको ग़रीब माण्हू आहे रोज़ानो कमाए थो उहो 3 वेला मानी खाइण जे लाइ मजबूर थी वियो आहे, कंट्रोल न थी सघियो आहे। मैडम खां पुछंदासीं उन शहर में काफ़ी बहितर कमु बि कयो आहे ऐं मीडिया खे इहो नज़र बि अचे थो त उहो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते छापा हणी करे उन्हनि ते ॾंड बि विधो वञे थो ऐं उन्हनि खे जो जेको रेट लिस्ट आहे उनजो अघु बि मुक़ररु कयो आहे, पर अञा ताईं जेको आहे बाज़ाब्ता तौरु उन ते अमल घटि नज़र अचे थो। मैडम खां पुछंदासीं त छा वजह आहे। तव्हां इहो ॿुधाइजो त शहर में असां विज़िट कयो आहे ऐं जेके आम तौर ते माण्हू आहिनि उहे दावूं कनि था त महांगाई आहे, दुकानदार पंहिंजो पंहिंजो अघु ॾियनि था, फ्रूट या सब्ज़ी या किरियानो जेको आहे उन जे लाइ छा चवंदो, केतिरा तव्हां क़दम खया आहिनि, छा चवंदो? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी जेको प्राइस कंट्रोल एंड मॉनिटरिंग आहे इहो असांजो टॉप मोस्ट एजेंडा आहे, इसमें प्रायोरिटी भी इहो ई आहे त असां आवाम खे रिलीफ प्रोवाइड कयूं ऐं इन सिलसिले में असां डेली बेसिस ते डिफरेंट रेट्स भी कयूं था डिफरेंट मार्केट्स ऐं शॉप्स ते, ऐं इन्हनि ते असां लीगल एक्शन भी खयूं था। इन में असां 3 शयूं ॾिसूं था। हिकु त जेको इन्हनि जो रेट आहे उनखे छा फॉलो कयो थो वञे या न। सेकेंड, जेका भी रेट लिस्ट आहे छा उहा डिस्प्ले कनि था, छो जो इहो इलाही ज़रूरी आहे त आवाम खे उहा रेट लिस्ट नज़र अचे। ऐं जेका 3 शइ आहे उहा इहा आहे त जेको इन जी जेका नाप आहे उहा सही ॾियनि था। फॉर एग्ज़ाम्पल अगरि 10 किलो जो अटे जो बैग आहे छा उन में 10 किलो वाकई आहे बि या न, त इहा शइ बि असां चेक कंदा आहियूं ऐं उन बेसिस ते असां उन शॉपकीपर ते असां ॾंड बि हणंदा आहियूं, उन्हनि ते असां लीगल एक्शन खणंदा आहियूं। बाक़ी बिल्कुलु असांखे कंप्लेन्स अचनि अथियूं त जंहिं जॻह ते को बि अगरि रेट जो अॻिते पोइ को बि इशू आहे त असां ते जेका कंप्लेन ईंदी आहे असां फौरी उन ते एक्शन खणंदा आहियूं। ऐं पॉसिबली हिन हफ़्ते जेके बि एसेंशियल आइटम्स आहिनि उन जो रेट भी फिक्स थींदो ऐं इहो सभिनि ते सर्कुलेट भी थी वेंदो। उन खां पोइ जेको रेट जो फिक्सेशन खां पोइ स्पेशली रमज़ान भी अचण वारो आहे त उहो रेट सभु शॉप्स ते फॉलो भी थींदो ऐं उनखे इंश्योर असां पाण हिते कराईंदासीं।